तव्हांजो मेज़बान इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, अॼु बि असां पंहिंजे प्रोग्राम में हवा ॼाई ते जेको तशदुद थिए थो सिंध में, औरतूं जेके आहिनि मज़लूम बणियल आहिनि, मासूम ॿार आहिनि, उन्हनि सां जिनसी ज़्यादतियूं थींदियूं रहनि थियूं। इन सिलसिले में सिंध सरकार पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क़ानून बि पास कया विया आहिनि, पर केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, उन्हनि ते बाज़ाब्ता तौरु अञा ताईं अमल न पियो कयो वञे, जंहिं करे इहे जेके वाक़िया आहिनि उहे अञा ताईं रुकजण जो नालो बि नथा वठनि। अॼु बि इन सिलसिले में औरतुनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ इशरत हसन असां सां गॾु मौजूदु आहे। पाण पीपल्स पार्टी सां बि सलाहियल आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी पारां सिंध लेवल ते जेका कमेटी ठहियल आहे ह्यूमन राइट्स जी, उन में बि मेंबर आहिनि। इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन खां पुछंदासीं त कहिड़ा सबब आहिनि जो सिंध सरकार जेके क़ानून पास कया आहिनि उन ते अमल नथो थिए, ऐं हाणे जेके मुस्तक़बिल में सिंध में जेके औरतूं आहिनि उन्हनि ते या त घरेलू तशदुद थींदो रहे थो या जिनसी ज़्यादतियुनि जा जेके वाक़िया आहिनि उहे बि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम इशरत हसन साहब। वालेकुम सलाम। अदी, सभ खां पहिरीं मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त सिंध सरकार औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ 2010 में बिल पास कयो हो, 2013 में बि 2 बिल पास कया आहिनि। उन में पहिरियों जेको बिल हो, औरतूं जेके हिरासमेंट जो शिकार थियनि थियूं, उहे घर में थींदियूं हुजनि, पंहिंजे ऑफिसनि में थींदियूं हुजनि, या जेके उन्हनि जा कमकार वारा हंधा आहिनि उते वञनि थियूं त उते उन्हनि खे जिनसी नमूने सां हिरासा कयो वञे थो। त उन बिल ते बि असां ॾिठो आहे त तक़रीबन 12 साल थी विया आहिनि, 12 साल हले थो, अञा ताईं मुकमल तौर ते अमल न आहे थी सघियो, जंहिं करे इहे वाक़िया रुकजनि नथा। छा चवंदो तव्हां इन हवाले सां? ॾिसो, सिंध सरकार या पीपल्स पार्टी हमेशह औरतुनि खे अॻुभरो कयो आहे, ठीकु आहे। हर फील्ड में रहियो तशदुद, त ही तशदुद अॼु खां न घणे अरसे खां औरतुनि ते थी रहियो आहे, ॿारनि ते थी रहियो आहे। ऐं इन में असां मुख़्तलिफ़ बिल बि पास कया आहिनि, जेके 2013 में थिया, 2012 में थिया, ऐं उन खां अलावा ॿिया बिल बि आहिनि जेके पास कया विया आहिनि। स्पेशली जेके चाइल्ड मैरिज जा हुजनि, या ॿारनि ते तशदुद हुजे, या लेबर जे मुतालिक़ जे नंढनि ॿारनि ते जेके मज़दूरी जा कमु कराए था वञनि उन ते। बदक़िस्मती इहा आहे त असां बिल पास कंदा आहियूं ऐं उन ते इम्प्लीमेंट कराइण जी बि ज़रूरत आहे, कराईंदा बि आहियूं। छो जो असांजे जेके शहरी औरतुनि खे त ख़बर आहे त तव्हांजा कहिड़ा हक़ूक़ आहिनि, तव्हांखे हक़ूक़ कहिड़ी तरह सां हासिलु करणा आहिनि, पर जेका ॿाहिराड़ी जी औरत आहे उनखे बिल्कुलु बि इन शइ जी नॉलेज न हूंदी आहे। त असां मुख़्तलिफ़ NGO जे तरफ़ां या NGO जे थ्रू उते मुख़्तलिफ़ अवेयरनेस जा प्रोग्राम बि रखंदा आहियूं, त जीअं असां औरतुनि खे इहे शयूं ॿुधायूं त तव्हांखे अगरि मिसाल तौरु को तशदुद करे रहियो आहे, या तव्हां ते को घर में तशदुद थी रहियो आहे, या ऑफिस में थी रहियो आहे, या ॿारनि सां थी रहियो आहे, त ही नंबर्स आहिनि, हिन ते तव्हां असांखे ॿुधाए सघो था, कंप्लेन करे सघो था। तव्हां लाइ फ्री ऑफ कास्ट जा वकील रखिया विया आहिनि, जेके तव्हांजा केस बि विड़ी सघंदा, जेके तव्हांखे प्रोटेस्ट बि बल्कि तव्हांखे तहफ़ुज़ बि ॾेई सघंदा। सो इन लाइ असां इहे शइ करे रहिया आहियूं, पर अलाए छो असांजी आवाम जा, असांजी औरतुनि खे इहा नॉलेज मिले नथी, या खणनि नथियूं, या कनि नथियूं। इहा मूंखे ॻाल्हि पाण खे सम्झ में नथी अचे। सो इन करे पर मां ॾिसंदी आहियां त हद खां वधीक कुझु औरतियूं आहिनि जेके बिल्कुलु इन्हनि शयुनि जो फ़ाइदो बि वठनि थियूं। हाणे तव्हांखे छा आहे, असांजी औरतियूं एतिरियूं एडवांस थी वियूं आहिनि जो हू फेसबुक जे माना मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे थ्रू बि अची करे पंहिंजा ज़ुल्म, पंहिंजूं शयूं, इहे शयूं ॾेखारनि थियूं, ॿुधाइनि थियूं, ऐं उन्हनि खे उन वक़्तु ई इंसाफ़ मिले थो। कुझु तशदुद हूंदा आहिनि जेके साम्हूं नज़र ईंदा आहिनि, कुझु तशदुद हूंदा आहिनि जेके लिकियल हूंदा आहिनि, घर जी 4 दीवारी में हूंदा आहिनि। उहे में असां पाण कुझु नथा कयूं। जेसिताईं असांखे तव्हां कंप्लेन न कंदव, जेसिताईं असांखे तव्हां ॿुधाईंदव न, तेसिताईं असां उन ते अमल नथा कराए सघूं। त हिन में कुझु औरतुनि जी बि ग़लती आहे, कुझु असांजे इदारनि जी बि ग़लती आहे। अच्छा, हाणे तव्हांजी ज़िक्र कयो जेके बिल पास थिया आहिनि 2013 में, असांखे यादि आहे सिंध सरकार बिल पास कयो त नंढी उमिरि जूं जेके शादियूं थियनि थियूं, छोकिरियूं हुजनि थियूं 12 साल जी, 14 साल जी, ख़ासि करे असां ॾिठो आहे त ज़ुल्म जेके हिंदू मज़हब सां तालुक़ु रखनि थियूं, नींगरियूं, उन्हनि सां हुजे थो, त उहे अॻवा थियनि थियूं। कुझु ॾींहंनि खां पोइ उन्हनि जो जेको मज़हब आहे उहो तब्दील थी वञे थो, ॿीहर उहे कोर्ट में पेश थियनि था ऐं उते मुरदा ख़ुशी सां शादी करे छॾी। त इहे वाक़िया बि असां ॾिठो आहे, अञा ताईं इन बिल पास बि थियो आहे, उन बावजूदि इहे वाक़िया रुकण जो नालो नथा वठनि। त कहिड़ा सबब आहिनि, छो नथा रुकजनि? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहे जेके वाक़िया आहिनि सिंध में न, पूरे पाकिस्तान में थियनि था, पूरी दुनिया में थींदा आहिनि, ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त अगरि केरु हिननि खे अॻवा करे थो त उते कोर्ट में वञी हुवात वकील हूंदियूं आहिनि, हुननि जी मर्ज़ी हूंदी आहे त हू इस्लाम क़बूल कनि न कनि, उन ते डिपेंडेड आहे। असां कंहिंखे ज़बरदस्ती नथा कराए सघूं। हिनमहिल बि अगरि तव्हां ॾिसंदव, अगरि असां कोर्ट में वेंदा, एज़ अ लॉयर बि मां आहियां, जॾहिं कोर्ट में वञी नंढी उमिरि जी छोकिरियूं शादी कनि थियूं पंहिंजी मर्ज़ी सां, उते जेकॾहिं हुनजा माउ पीउ रोइनि था, पिटनि था, कनि था, त भई हू पंहिंजे हस्बैंड सां वञणु चाहींदियूं आहिनि बनिस्बत पंहिंजे
पंहिंजे माउ पीउ सां। सो इन करे असां त हिननि शयुनि खां परे असां चऊं था बाबा जेसिताईं छोकिरी 18 सालनि जी न थिए 20 सालनि जी नथी थिए उन जी शादी न कराए। पर तव्हां ॾिठो हूंदो या तव्हां ॾिसंदा हूंदव या तव्हां रिपोर्टिंग कंदा हूंदव त का अहिड़ी कोर्ट ख़ाली न आहे जिते न्याणियूं वञी शादी थियूं कनि ऐं पोइ एज जो मैटर न आहे, पर हू चवंदियूं असांजे माइटनि खे असां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, असांजा माइट असांजे ज़ुल्म था कनि, असांजा माइट असांजे लालच जे तहत असांखे मतिलबु त खपाइनि था या सेल आउट था कनि इन करे। सो इहे शयूं आहिनि मञूं था ऐं मां सम्झां थी हिंदुनि सां बि हिते थोरो ज़ुल्म ज़्यादती थिए थी। मां हुनजो बाक़ाइदा प्रोटेस्ट बि कयां थी। उन खां अलावा मुसलमान छोकिरियुनि सां बि थिए थी। मां इहो न चवां सिर्फ़ु हिंदू बि असांजा भाइर आहिनि। मां त इहो न चवंदी अक़लती मेंबर आहिनि, हीअ बि पाकिस्तानी आहिनि, हीअ बि सिंधी क़ौम आहे असांजी, ठीकु आहे। पर हिते ॿिन्हिनि तरफ़ां इहो ज़ुल्म लॻो पियो आहे चाइल्ड मैरिज चाइल्ड जो स्पेशली। जेके हिननि जा वरी वारस उते पहुचनि था कोर्ट में या हूअं ई जॾहिं छोकिरी गुम थी वञे हिननि जी ख़ासि करे अक़लियती बिरादरी जी, त उहे पाण बि इल्ज़ाम आणनि था त असांजूं छोकिरियूं अञा नाबालिग आहिनि, ज़बरदस्ती उन्हनि खे क़ैद में रखियो वञे थो हफ़्तनि जा हफ़्ता, उनखां पोइ बासर जेके माण्हू हुजनि था ज़बरदस्ती बंदूक जे ज़ोर ते उनजो मज़हब तब्दील कराइनि था, उन्हनि खे पोइ कोर्ट में पेश कनि था। त सिंध सरकार खे अहिड़ो को हिकिड़ो इदारो न जोड़णु घुरिजे जिते अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था, जॾहिं उहा छोकिरी भले मंज़राम ते बि अची वञे थी कोर्ट में पेश थिए थी त उनखे कुझु ॾींहं उन इदारे में उन इदारे जी तहवील में ॾिनो वञे त जीअं उते उनजा माइट 2-3 ॾींहं कंटिन्यू हुन सां मुलाक़ातूं कनि, उनखां पोइ थी सघे थो उनजो ज़हन ॿियो थिए त इहे वाक़िया थी सघे थो रुकिजी वञनि। ॾिसो उन लाइ इदारा क़ाइमु आहिनि, दारुल थी वियो, ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जंहिंमें उहे न्याणियूं मोकिलियूं वञनि। मां त इहो ई चवंदसि जेकॾहिं कोर्ट जे थ्रू अचनि थियूं त उते हुनखे मोकिलियो जीअं हुनजो ब्रेन वॉश थिए, जीअं हू पंहिंजो फ़ैसिलो करे सघनि सही ग़लति जो। त सिंध सरकार इन्हनि जा इदारा क़ाइमु कया आहिनि, पर चाहे हुननि खे ॼाण ॾियण वारो केरु कोन्हे, हिकिड़ो इंसानु आहे उनखे इन शइ जी नाहे नॉलेज त मुंहिंजी न्याणी अगरि अगवा थी वई आहे या अगवा कई वई आहे या उन सां ज़बरदस्ती शादी कराई वई त उनखे कहिड़े इदारे में मोकिलिजे। सो इहे शयूं नॉलेज में हुजण बि खपनि ऐं सिंध सरकार हिन लाइ इम्प्लीमेंट बि करे रही आहे, स्पेशली दारुल माल जहिड़ा इदारा क़ाइमु कया जिते औरतुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। अगरि औरत पंहिंजे घरवारे ॾे नथी वञणु चाहे, पंहिंजे माइटनि ॾे नथी वञणु चाहे त दारुल माल वञी सघे थी। त मां तव्हांजी ॻाल्हि ते सहमत कंदसि त अहिड़ियूं न्याणियुनि खे वरी उते मोकिलियो वञे जीअं हुननि खे उते सही फ़ैसिले करण जी माना हिकिड़ो टाइम पीरियड बि मिले ऐं हू पंहिंजो सही फ़ैसिलो बि करे सघनि। अच्छा माफ़ु कजो, तव्हां सिंध में ॾिसो औरतूं ख़ासि करे असांजे वटि मूं वटि हैदराबाद जा जेके 9 ज़िला आहिनि, हैदराबाद जा जेके 9 ज़िला आहिनि उन जी मूं वटि फिगर आहे त गुज़िरियल 2024 जेको साल गुज़रियो 3000 खां वधीक जेके औरतूं आहिनि उन्हनि ते तशदुद थियो आहे, मुख़्तलिफ़ जिन्सी ज़्यादतियुनि जा वाक़िया थिया आहिनि, कुझु औरतूं क़तल बि थियूं आहिनि। त हेॾो वॾो रेशियो छो थो वधे? माना उन में औरतुनि जी ग़लती हुजे थी या असांजो समाज अहिड़ो आहे जो हज़ारनि जे तइदाद में इहे वाक़िया जनमु वठनि था? ॾिसो इहा ॾुख जी ॻाल्हि आहे, मूंखे पाण खे ॾुख जॾहिं असां अख़बार खणूं था, सोशल मीडिया ॾिसूं था त उते औरतुनि सां ज़ुल्म थिए थो, ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त असांजो समाज जेको आहे मर्दाणो समाज आहे, ठीकु आहे। हिते त औरतुनि जी का माना एतिरी वैल्यू न आहे। इहे कुझु औरतियूं आहिनि जेके निकिरी पढ़ी करे ॿाहिरि निकिरनि थियूं, पोइ MP जी सूरत में DC जी सूरत में SP जी सूरत में अचनि थियूं जेके औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियनि थियूं। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त हिते जेसि ताईं असांजो मुआशिरो वॾेरकाई निज़ाम जो हूंदो, जिते राजोणो निज़ाम हूंदो, उते मुंहिंजे ख़्याल में हक़ु मिलणु मुंहिंजे ख़्याल में तमामु घटि आहे। माण्हू छिनी करे वठे ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी उते सो इन करे अहिड़ा तशदुद जा वाक़िया थियनि था औरतुनि सां। हिकिड़ी त नॉलेज इहा ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांजी औरतुनि खे एजुकेशन कोन्हे। एजुकेशन हुजे त औरत पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हाए सघे। औरतुनि खे हर तरीक़े सां बंदिश कई थी वञे, औरतुनि ते हर तरीक़े सां 4 दीवारी में विहारियो थो वञे, न हुनखे मोबाइल जी सहूलियत मिले थी, न हुनखे पढ़ाई जी सहूलियत मिले, न हुनखे ॿाहिरि वञण जी सहूलियत मिले थी। पोइ ऑटोमेटिक उन औरत ते तशदुद कयो, उहो मर्द हुन औरत ते तशदुद थो करे। पोइ हुनखे हुन शइ जी नाहे नॉलेज त मूंखे किथे वञिणो आहे, किथे कंप्लेन करणी आहे। छो अगरि कंप्लेन करे थी त माइटनि जो फोर्स आहे, माइटनि जी उहो आहे ज़ोर आहे त बाबा तव्हां न कयो कंप्लेन, असांजी इज़त जो सुवालु आहे। त जेसि ताईं इहे शयूं हलंदियूं, जेसि ताईं तव्हां न्याणी खे आज़ादु न कंदव, जेसि ताईं तव्हां न्याणी खे एजुकेशन न ॾिजो, जेसि ताईं तव्हांजी न्याणी पंहिंजे पेरनि ते बीहंदी न, तेसि ताईं तशदुद बर्दाश्त कंदी रहंदी। त असांजो पहिरियों ई मौक़िफ़ इहो आहे, पहिरियों ई इहो आहे त असांखे पंहिंजी औरतुनि खे आज़ादु करिणो आहे, पंहिंजी औरतुनि खे एजुकेशन ॾियणी, पंहिंजी औरतुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारणो आहे। उनखां पोइ औरत पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघंदी त मूंखे कंहिंसां गॾु रहणो आहे, कीअं रहणो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हलणो आहे। अच्छा सिंध में ॾिसो तइलीमी इदारा आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, कॉलेज आहिनि, स्कूलूं आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाक़िया थियनि था। कंहिं छोकिरी जेका पढ़े थी उते हुनखे जिन्सी हिरासमेंट, जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। कुझु त नाइलारिंद अहिड़ियूं ॿियूं 2-3 छोकिरियूं आहिनि जिन जा लाश हुतां फाहो खाधल मिलिया आहिनि। उहे जेके इन्हनि मामलनि में बगड़ मुलविस आहिनि, सिंध सरकार छो उन्हनि खां माना डिॼे थी? उहे माण्हू कैफ़े किरदार ताईं नथा पहुचनि। नाइलारिंद थी वई, परवीन रिंदा नवाब शाह वारी अञा ताईं एहतिजाज कंदी रहे थी त हुते जेको प्रिंसिपल हो या ॿियो को माण्हू हो उनखे जिन्सी
जिनसी उनखे गैर क़ानूनी नाजाइज़ जेके लाॻापा आहिनि उहे न रखण ते उनखे उन तव्हां बेदख़ल कराए छॾियो, उनजी तालीम मुतासिर थी, त कहिड़ा सबब आहिनि? छो माना सिंध सरकार कंहिं बि यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ख़िलाफ़ु अञा ताईं को क़दम नाहे खयो, न ई उनमें जेके माण्हू मुलविस हुजनि था उहे सज़ा खां बची वञनि था? ॾिसो न, सिंध सरकार पहिरीं ॻाल्हि त कमेटियूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं उहे कमेटियूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। जेकॾहिं उहे मुलविस आहिनि त उनखे सज़ा ज़रूरु मिलंदी। जीअं मुंहिंजे ख़्याल में इन खां पहिरियां लाड़काने जी हिकिड़ी आई थिंक नॉन मुस्लिम छोकिरी जंहिंसां थियो हो ऐं उनजे माण्हू खे सज़ा बि मिली, ठीकु आहे। सो इन खां अलावा हिकिड़ो ॿियो केस बि हो, उन में बि माण्हू खे सज़ा मिली। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां इहो नथा चयूं त सिर्फ़ु औरत ई इनोसेंट हुजे या सिर्फ़ु मर्द ई इनोसेंट हुजे, थी सघे ॿिन्ही तरफ़ा ग़लतियूं हुजनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि कमेटियूं ठहंदियूं आहिनि, उन में थोरो टाइम पीरियड लॻंदो आहे, पर असां इहो ई चाहींदा आहियूं जेकॾहिं अहिड़ा माण्हू बगड़ जहिड़ा वेठा आहिनि त उनखे सज़ा मिलणु खपे। असां सिंध सरकार जेका पीपल्स पार्टी आहे, मोहतरमा जी पार्टी, इते हमेशह औरतुनि खे इज़त मिली आहे, पोइ चाहे उहो पार्टी जी औरत हुजे चाहे आम औरत हुजे, उनखे हमेशह इज़त मिली आहे। ऐं हमेशह असां चाहींदा आहियूं त औरतियूं अॻिते वधनि, अॻिते क़दम खणनि, पोइ चाहे यूनिवर्सिटी में हुजनि, चाहे वो जॉब वारियूं हुजनि, चाहे जहिड़े बि डिपार्टमेंट में, पर औरत जी वधीक असां लाइ रिस्पेक्ट आहे। सो इन लाइ कमेटियूं क़ाइमु कयूं ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि जी बि जल्दी अप्रोच, उन्हनि खे बि जल्दी उन्हनि माण्हुनि खे कैफ़े किरदार ताईं सज़ा मिलंदी जेके इन में मुलविस आहिनि। अच्छा, हाणे ॾिसो, पीपल्स पार्टी सॼे पाकिस्तान में ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे, औरतुनि खे ख़ुदि कफ़ील बणाइण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। हाणे माशाल्लाह सिख्या सेंटर बि उन वज़ीफ़े तहत ई, या जेके उन्हनि जा ॿार पढ़नि था स्कूलनि में, उन्हनि खे बि स्कॉलर वग़ैरह मिलंदी रहे थी माहवार मंथली। त इनखे माण्हू हिकिड़ो पिनण वारो अंदाज़ ॿुधाईनि था, मुख़्तलिफ़ जेके तव्हां मुखालिफ़ हुजनि था पीपल्स पार्टी जा, आम माण्हू जेको हुजे थो, चवनि था इन खां बहितर अञा कुझु पीपल्स पार्टी करे, जीअं औरतूं इहे उते बेनज़ीर इनकम सपोर्ट जे ऑफिसनि जा चकर न हणनि, या बैंकूं हुजनि थियूं, ATM हुजनि था, उते उन्हनि जी कटौती थिए थी, डिवाइस होल्डर उन्हनि जे रहमो करम ते हुजनि थियूं, त इनखे अञा फ़ाल छो नथो बणायो वञे प्रोग्राम खे? ॾिसो, हाणे रिसेंटली रूबीना ख़ालिद साहिबा आई हुई, जेका पीपल्स पार्टी स्पेशली बेनज़ीर इनकम सपोर्ट जी चेयरमैन आहे। उन इहे ई ॻाल्हियूं उन सां असां कयूंसीं ऐं उन चयो त असां कुझु टाइम में कुझु अहिड़ी तरह कंदासीं त जीअं जेके डिवाइस वारा आहिनि, या जेके औरतूं ख़्वार थियूं थियनि सुबुह खां वठी शाम ताईं ॿार खणी, त अहिड़े सिस्टम कयो वञे त हुननि खे घर ताईं रसाई थिए। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा, इहो पिनण जो निज़ाम कोन्हे। जेके औरतियूं वीचारियूं जंहिंजा मर्द कान्हनि, या जेके कमाए नथियूं सघनि, या जिन जा घर में केरु कोन्हे, उन लाइ असां हिकिड़ो फ़ाइदेमंद हिकिड़ी शइ कढी आहे। हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो, चेयरमैन साहब पाण अची घर मायुनि खे ॾिना आहिनि, उनखे घर ॾिना विया आहिनि, पंहिंजा घर। मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि हुकूमत में पंहिंजा घर औरतुनि खे न ॾिना विया आहिनि। सो हीअ जेको आहे, इन खां अलावा ट्रेनिंग सेंटर्स औरतुनि लाइ कया विया आहिनि, त जीअं औरतियूं असांजूं ख़ुदि कफ़ील थियनि। इंशाअल्लाह ताला अञा असां औरतुनि लाइ कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां पिनण जी ॻाल्हि कयो था, त इंशाअल्लाह ताला जेकॾहिं नेक्स्ट गवर्नमेंट मिलंदी त असां फैक्ट्रियूं लॻाए पई औरतुनि खे, स्पेशली जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में औरतुनि खे असां ख़ुदि कफ़ील बणाए, उन में असां जॉब ॾींदासीं, त उन खां अलावा इन पासे बि अचनि। लाज़मी न आहे सिर्फ़ु बेनज़ीर इनकम सपोर्ट ते ई डिपेंडेंट हुजनि, ठीकु आहे। जीअं मुख़्तलिफ़ असांजा थियनि था, सिलाई जो सेंटर आहे, पॉलर जो सेंटर आहे, IT आहे, उन खां अलावा माण्हुनि खे मुख़्तलिफ़ औरतुनि खे असां ख़ुदि कफ़ील बनायो आहे त हू पंहिंजो पाण कमाए सघनि थियूं, सिर्फ़ु बेनज़ीर इनकम सपोर्ट ते ई डिपेंडेंट न कनि इन जे लाइ। अच्छा मैडम, आख़िरी मुंहिंजो सुवालु आहे तव्हां खां, त मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिसो औरतूं तशदुद जो शिकार थींदियूं रहनि थियूं, तव्हां सदाईं उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ बि उथारियो था। हाणे तव्हां माशाल्लाह सिंध सरकार हिकिड़ी कमेटी ठाही आहे, उनजा बि मेंबर आहियो, त इहे औरतुनि खे तव्हां कहिड़ी सलाह ॾींदो त उहे इन जिनसी हिरासमेंट वारनि वाक़िअनि खां बचनि, या घर में जेको तशदुद थिए थो त किथे वञी पंहिंजो आवाज़ु उथारीनि, जीअं उहे इन्हनि मामलनि खां बची सघनि? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे छा चयो, जेसिताईं औरत खे एजुकेशन न हूंदी तेसिताईं कुझु बि नथी करे सघे। ॾिसो, असांजी जेका सिंध आहे न, उहा जकड़ियल आहे जागीराणी निज़ाम में, मतिलबु वॾेरकाई निज़ाम आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ, पर तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त कुझु औरतूं निकिरी बि चुकियूं आहिनि इन्हनि शयुनि मां। ऐं जेकॾहिं अॼु सिंध जी औरत पायलट आहे, सिंध जी औरत TC आहे, सिंध जी औरत SSP आहे, सिंध जी औरत जुडिशरी में आहे, सिंध जी औरत वकील आहे, त उहा बि इन ई शइ मां निकिते। त असांखे इन्हनि शयुनि मां औरतुनि खे कढणु खपे, पहिरीं ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे एजुकेशन। उन खां अलावा अगरि कंहिं ते तशदुद थिए थो त तव्हां वटि मोबाइल आहे, मोबाइल जी जेकॾहिं तव्हांखे सहूलियत न आहे त उते वेझो वुमेन थाणा बि क़ाइमु कया विया आहिनि औरतुनि लाइ स्पेशली। अगरि तव्हां मेन थाणे में नथा वञो त वुमेन थाणे में वञी पंहिंजी कंप्लेन दाख़िल कराए सघो था, ऐं उन जो तव्हांखे माना तव्हांखे ओॾीमहिल ई बर वक़्तु अमल बि थींदो आहे। सो अगरि तव्हांखे इहे शयूं न आहिनि त उन खां अलावा असां मुख़्तलिफ़ NGO जे थ्रू इहे प्रोग्राम बि कया आहिनि, जंहिंमें असां औरतुनि खे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी ॿुधाईंदासीं त तव्हां ते अगरि तशदुद थिए थो, तव्हांजो अगरि खाधो वञे थो, ॿारनि ते अगरि
अगरि जिन्सी तशदुद थिए थो त हीअ नंबर्स आहिनि, हिन ते तव्हां कॉल कयो, हीअ ऑफिस आहिनि, हिते तव्हां अचो, हिते तव्हां पंहिंजी कंप्लेन दाख़िल कयो। त इन लाइ असां हिकु अवेयरनेस प्रोग्राम बि करे रहिया आहियूं सिंध गवर्नमेंट, जेको मुख़्तलिफ़ NGO जे थ्रू करे रहे, मुख़्तलिफ़ शहरनि में, छो शहरनि में बि थींदो, ॻोठनि में बि थींदो, जिते तव्हांखे कंहिं शइ जी नॉलेज न आहे उते वञी कंदासीं ऐं उते औरतुनि खे ॿुधाईंदासीं त तव्हां सां अगरि को ज़ुल्म थिए थो त तव्हां इन जे थ्रू या इन हेल्पलाइन जे थ्रू तव्हां असांखे आगाही ॾेई सघो था। सो इन करे असां इन ते बि इम्प्लीमेंट इंशा ताला जल्दी कंदासीं। वॾी महिरबानी इशरत हसन साहिबा SS न्यूज़ खे वक़्तु ॾियण लाइ। नाज़रीन, अव्हां इंसानी हक़नि जी अलमबरदार, कानूनदान ऐं पीपल्स पार्टी सां सलाहियल इशरत हसन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन ॿुधायो त औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण लाइ पीपल्स पार्टी अञा वॾियूं कोशिशूं करे रही आहे त जीअं औरतुनि खे घर वेठे जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो वज़ीफ़ो हुजे थो उहो बि उन्हनि खे घर वेठे फ़राहम थी सघे, जीअं मुख़्तलिफ़ जेके सेंटर ठहियल आहिनि, डिवाइस होल्डर आहिनि, उन्हनि जे रहम करम खां बची सघनि। इशरत हसन साहिबा इहो बि असांखे ॿुधायो त पीपल्स पार्टी जी सरकार जेका आहे सिंध सरकार, उन पारां औरतुनि जे हक़नि लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बिल बि पास कराया विया आहिनि, उन्हनि ते बि आहिस्ता आहिस्ता अमल थी रहियो आहे। अञा बि उन्हनि जी कोशिशि आहे त इन ते हतमी तौर ते अमल थी कयो वञे त जीअं इहे जेके वाक़िया आहिनि औरतुनि ते तशदुद वारा, जिन्सी हिरासमेंट वारा, उहे रुकिजी सघनि। नाज़रीन, हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ खोसो खे ॾींदा इजाज़त। जेना पेर तेना खे।